साहिब अॻे ज़माने में ठग ऐं टाकू ऐं लुटफुर एतिरी हूंदी हुई जंहिंजो को मिसाल न आहे। जीअं हिकु सौदागर पंहिंजो सामान सौदे सां गॾु ॿारनि बचनि सिधो वञी रहियो, जीअं हिकु टाकू पिया हुन जा ॿारनि बचनि खे क़तलु करे ऐं हुनजो सामान फुरी वेंदा रहिया। दोस्तो, हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे। उमेद था कयूं दोस्तो तव्हांखे हीअ ज़रूरु कहाणी पसंदि ईंदी। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो ई सड़े जाथे बाहि ॿरे। कंहिं वक़्तु ऐं बादशाह हुयो, बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर कंहिं ज़मीन जी टुकड़ी जो बादशाह हुजे। उनजी बादशाही में हिकु सौदागर रहंदो हुयो। उन सौदागर वटि माल मिल्कियत एतिरी हुजे जो बादशाह जे मुक़ाबले में हुजे। सौदागर एॾी त माल मिल्कियत हुजे बि, पर हिकु ॻाल्हि हुनखे टेंशन ऐं परेशानी हूंदी हुई ऐं हू हर वक़्तु मायूस ऐं परेशान रहंदो हुयो। छाजे करे? जो हुनखे औलाद कोन हुजे। औलाद वग़ैरह पुट जी मराल कोन हुजेसि, बाक़ी न्याणियुनि जी हुनखे औलाद हुजे। सौदागर इन टेंशन ऐं परेशानी में रहंदो हो। सो बहरहाल मुंहिंजी हिन माल मिल्कियत जो माना की वारस कोन्हे। बहरहाल हाणे हीअ माल मिल्कियत त कांव ई कुता खाई वेंदा। कुदरत मुंहिंजे अलाह जे जॾहिं मालिक मुंहिंजो राज़ी थिए, सो औलाद जे चंद ॾींहं मस गुज़रिया त सौदागर खे हिकु ख़ूबसूरत हसीन पुटु ॼाओ। सौदागर एॾो ख़ुशि थियो जंहिंजी ख़ुशीअ जो को ठिकाणो न हुजे। पीर फ़क़ीर अमीर ग़रीब सभिनि खे हुन माल मिल्कियत पंहिंजी ॾिनी ऐं पंहिंजे पुट जे हक़ में दुआऊं घुराईं। कुदरत मुंहिंजे अलाह जी सौदागर उन जो नालो रखियो उमर। सौदागर पंहिंजे हिसाब सां पुट जो नालो रखियो। सो हाणे चंद ॾींहं मस गुज़रिया त सौदागर माना की बीमार थी पियो। थोरो घणो हुन खां माना की मर्ज़ अर्ज़ छॾे न पियो। सौदागर सोचियो त बणाल मां हिन बादशाही में आयो आहियां कंहिं तजारत जे ख़्याल सां ऐं सौदे वापार जे ख़्याल सां, ऐं पंहिंजे हिते राश गाह कयमि ऐं एतिरा साल पंहिंजा मिट अज़ीज़ भाइर भेनरूं पोइते छॾे आयुसि। सोननि जे समा सूद ते कोन वियुमि ऐं हिते पंहिंजो आखाड़ो वधे ऐं हेतिरो कुझु माल मिल्कियत गॾु कई अथमि। इन सोच वीचार में जॾहिं हू बीमार थियो त हुनखे पोयां पुठि पोयार माइट अज़ीज़ यादि पिया। सौदागर सोचे सिधो सो घर आयो ऐं पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजे बचनि सां सलाह करणु लॻो। सो बहरहाल मुंहिंजी तबियत सेठ कोन थी मतिलबु त रहे। मूं वटि अहिड़ो को बि माण्हू न आहे जेको भरोसेमंद हुजे ऐं मां उनखे पंहिंजो ऐं तव्हांजो ख़्यालु रखण लाइ चवां। हाणे मुंहिंजी दिली ख़्वाहिश इहा ई आहे, सो मरण खां पहिरियां पंहिंजनि भाइरनि पंहिंजे भेनरुनि ऐं पंहिंजनि अज़ीज़नि खे ॾिसणु लाज़मी खपे। ऐं उहे जॾहिं तव्हांजे वेझो अज़ीज़ हूंदा, सो बहरहाल तव्हांजो ख़्यालु बि रखी सघनि था ऐं तव्हांजी हिफ़ाज़त बि करे सघनि था। सो मुंहिंजी अले छा हयाती, अले अॼु मरां अले सुभाणे मरां, पर मां तव्हांखे पहिरियों चकर पंहिंजनि हुन फलाणी बादशाही में जेका मुंहिंजा मिट अज़ीज़ भाइर रहंदा, सो ओॾे मूंखे हलणु खपे। हाणे अदा हिन जे सलाह ते टोटल माना की घर जा भाती मुतमइन ऐं राज़ी थी विया ऐं सौदागर खे चवनि था जीअं तुंहिंजी सलाह सो असांखे ॻाल्हि इहा मंज़ूरु आहे। अदा सौदागर के सुठा माण्हू हथ कयईं, जेका नौकर वग़ैरह हुन वटि अॻे हुया, उन्हनि खे चयईं त बहरहाल मां हीअ बादशाही छॾे ऐं पंहिंजे भाइरनि ऐं पंहिंजे वतन थो वञणु चाहियां ऐं उते पंहिंजे हिसाब सां राश कंदुमि। इहो सोचे ऐं पंहिंजे हिसाब सां सामान जी तयारी कयईं वञण अची। अदा पंहिंजो हिसाब सां जेको सामान सौदो हुयो, छो त हुन माल मिल्कियत तिजारत करे करे गंज ठाही हुजे, सो हुन वटि सुठी मिल्कियत हुजे। अदा सौदागर पंहिंजनि हथनि ऐं घोड़नि सुवारनि ऐं उठनि ते खणी ॿार बचा माल मिल्कियत ऐं हू रवानो थी पियो। अदा तॾहिं पंध जा सफ़र हूंदा हुया, पहाड़ जबल ऐं झंगल हूंदा हुया ऐं इहा सौदागर खे ख़बर हुई त माना की हिते लुटफुर एतिरी आहे जंहिंजो को मिसाल न आहे। हुन कोशिशि त बाक़ाइदे बहरहाल कई हुजे, छो त हुन वटि मतिलबु त हथियार बंद ऐं फ़ौज सुठी हुन सां गॾु हुजे, छो त हुनखे ख़बर हुई अॻे ई। कुदरत मुंहिंजे अलाह जी कुझु मंज़िल करे हलिया, कंहिं जबलनि ऐं गारनि जे वेझो आया त हिकु परे खां काफ़िलो टाकुनि जो अचे पियो। माना की 20-30 घोड़ा हुजनि, उन्हनि ते सुवार माना टाकू हुजनि, जेका ख़ासि इन ताड़ में हूंदा हुया त मन को बि मन खे वॾो अचे मालदार ऐं उन खां लुटियूं फुरियूं ऐं पंहिंजे ऐश अबाब कयूं वञे। अदा हिन ते हमिलो करे विधुनि। हिन वटि बि फ़ौज सुठी हुजे। हिन मुक़ाबिलो ॾाढो कयो, पर सौदागर खां माना की सम्झ में ॻाल्हि आहे सौदागर खे त हिन जो जेको टाकुनि जो काफ़िलो आहे, सो बहरहाल इहो मुंहिंजनि खे मतिलबु त हयूं थो वञे। सौदागर अहिड़ो कमु कयो, हुनखे चयो त बहरहाल मुंहिंजो जेको पुटु आहे सो हिनखे बचायां, बाक़ी मुंहिंजी जान वई ते बि ख़ैरु आहे। अदा यकदमि कंहिं संदूक में पंहिंजे पुट खे रखियूं पिया आयो, उहा संदूक कंहिं गार ॾिठईं त बणा उन जे तरफ़ साइड ते उछले हिन फिटी कई, छो त हुन शहज़ादे खे माना की एतिरा
उन में रिलियूं वग़ैरह कुझु पियल हुजे जो हुन शहज़ादे खे को धकु वग़ैरह जीअं लॻे एॾी हुन में हिफ़ाज़त करे उछलियईं। अदा उहो कंहिं गार जे मुंहं में ॿाहिरां वञी संदूक वेही हली। बाक़ी हुननि लुट फुर जेका बि टाकू आया सो हुननि मुक़ाबिलो करे टोटल जेका बि इंसान माण्हू वग़ैरह सौदागर उन सौदागर जी फैमिली ॿार बचा माना की सभई मारियूं ऐं उन्हनि जो जेको सामान हुयो वग़ैरह खयूं ऐं इहे वेंदा रहिया टाकू। अदा छॾ हुन टाकुनि खे वठि हुन शहज़ादे खे जेको बहरहाल सौदागर पंहिंजो पुटु उमिरि उछलियो। अदा हुन पंहिंजे हिसाब सां का बुख वग़ैरह लॻसि त हुन रुनो। उन गार में हिकु बुज़ुर्ग अलाह जो बानो इबादत करे पियो। उनजो हिकिड़ो तोतो धारियल हुजे जेको ख़ूबसूरत। उहो तोतो इंसानी ॿोली ॻाल्हाईंदो हुयो ऐं हिकु अकुलमंद तोतो हूंदो। अलाह जो बुज़ुर्ग बानो त इबादत में मसरूफ़ हुयो पर इहा मतिलबु रोअण जेको हुयो सो तोते ॿुधी वरितो। अदा तोतो उॾंदो उॾंदो सिधो उन पेतीअ जे मथां आयो त पेतीअ जो ॾिठे त बणा थोरे गुरखे मां उन शहज़ादे छोकिरे जो चहिरो नज़र पियो अचे माना की एॾो चमके पियो। हीअ अॻे तोतो सम्झी वियो त माना की हीअ कंहिं काफ़िले तां किरी पियो आहे या को मसइलो थियो आहे सो बहरहाल हाणे कीअं कयां। अदा यकदमि मोटी वियो उन साॻे पीरा मर्द बुज़ुर्ग ॾे जेको अलाह जी इबादत उन गार में करे पियो। उनखे सॼो हाल अहवाल करे ॿुधाईं त माना की हिकु इंसान जो बचो आहे सो पेतीअ में अंदरि बंदि आहे सो बहरहाल रोए थो पियो। अदा उहो अलाह जो प्यारो बनो इबादत मां फारिग़ थी सिधो सो उन उमिरि ॾे आयो जेको सौदागर जो पुटु हुजे। ॾिठईं त बहरहाल संदूक में वाक़ई बंदि लॻो पियो आहे माना की संदूक में एॾो तालो लॻल हुजे जेको हिन खां खुलण खां ॻाल्हि घणी हुजे। पर हिन पंहिंजे हिसाब सां करामती हिकिड़ो हिन खे हथ में मुंडी हुई उन मुंडीअ जो हिन खे जीअर जो ॾिनई त उहो पाणे ऑटोमेटिक ठका ॾे तालो टुटी पियो। यकदमि उहो पीरा मर्द खणी पंहिंजी ॿाहुनि में आंदो ईअं चहिरो सम्झ में अचे पियोसि ॼण चोॾीअं जो चंड थो भरे पियो। हिन खे पंहिंजे हिसाब सां पीरा मर्द खे हिन जी ख़ूबसूरती ऐं पंहिंजे हिसाब सां हिन जे हुनर मां अॻे ख़बर पइजी वियसि त माना की हीअ हिकु सौदागर जो पुटु आहे ऐं हिकु काफ़िलो वञी रहियो हुयो सो इहो सॼो लका हिन ॾिठो हुजे। पीरा मर्द चवणु लॻो त बहरहाल जेको कुझु बि थियो ॾाढो ग़लति थियो सो बहरहाल हाणे हिन खे मालिकी असांजे हथ में आहे। एतिरे में तोते खे चवणु लॻो सो बहरहाल हिन जी मतिलबु त जेके बि खुराक आहे सो इहा तुंहिंजे मथां आहे जेकी शइ बि तूं आणे ॾींदे त तूं खाराईंदेसि। एतिरे में तोतो पंहिंजे हिसाब सां अकुलमंद ऐं हुनर वारो हुयो ऐं ॻाल्हाए बि इंसानी ॿोलीअ में पियो। अदा पंहिंजे हिसाब सां तोतो अहिड़ी अहिड़ी मेवात पटे ऐं पंहिंजे हिसाब सां उन शहज़ादे नंढड़े नीगर जे माना की मालिकी करणु चालू कई। ऐं लटो कपिड़ो वग़ैरह जेको बि हुयो सो पंहिंजे हिसाब सां घणो क़दुरु त उहो पीरा मर्द बुज़ुर्ग जेको हुयो अलाह जो प्यारो बानो उहो बि हुनजी मालिकी करे पियो। कुदरत मुंहिंजे अलाह जे चंद ॾींहं मस गुज़रिया कुझु ॾींहं त मन ही शहज़ादो जेको नीगर हुयो उमिरि सो उहो पंहिंजे हिसाब सां कुझु न कुझु जवान थी हलियो। एतिरे में माना की तालीम जेतिरो थियो त उहो पंहिंजे हिसाब सां पीरा मर्द जेको बुज़ुर्ग हुयो उन गुफ़ा में हिन खे तालीम ॾियणु चालू कयईं। अदा पंहिंजे हिसाब सां हिन मौसम खे इस्लामी तालीम ऐं क़ुर शरीफ़ वग़ैरह जेको बि हुयुसि तंहिं वक़्त में ऐं हुन वटि जेको बि इल्मु हुयो पीरा मर्द वटि उहो सभु हुनखे हुनुर ऐं इल्मु पंहिंजो ॾियणु चालू कयईं। एतिरे में अहिड़ियूं अहिड़ियूं हुनखे ॻाल्हियूं खणी ॿुधाए पियो त माना की हीउ जाइज़ कमु आहे हीउ नाजाइज़ कमु आहे ऐं हीउ क़दम मतिलबु त खणण में तोखे को नुक़सानु न आहे। जॾहिं हुनखे पंहिंजे हिसाब सां इल्म मां रोशन कयईंसि त बाद में हुन पंहिंजो हिसाब किरदारु करे ॿुधायुसि त पीरा मर्द त माना की मां हिकिड़े माना की सिपह सालार हुयुमि बादशाह जो माना की हर वॾो माना की फ़ौज जो वॾो सरदार हुयुमि ऐं फ़ौज मुंहिंजे एंटर में हूंदी हुई ऐं मां पंहिंजे हिसाब सां इन पासे लड़ाईअ ॾांहुं वॾो माहिर हूंदो हुयुमि। तॾहिं त मां सिपह सालार हुयुमि त को बि माना की जहिड़ो मुक़ाबिलो थींदो हुयो सो मुंहिंजो अकुलु ऐं मुंहिंजी लड़ाई माना की सभिनी खे पिसंदी हूंदी हुई। ऐं हुन पंहिंजे हिसाब सां हुन शहज़ादे उमिरि खे बि उहो साॻियो इल्मु ॾिनई माना की तलवार बाज़े बि वक़्ते वक़्ते हुनखे सेखारे पियो ऐं हर हिकु हुनुर हुनखे ॾिए पियो ऐं घोड़े सुवारी हाथीअ सुवारी ऐं हुनखे सभु कुझु हुनर सेखारे पियो। पीरा मर्द हुनखे इबादत ऐं मखलूबी माना की सभु इल्म जे ख़ातिर बि रोशन कयो ऐं हुनखे हर हिकु हुनुर बि ॾेई छॾियईं। हिते साईं उहो शहज़ादो उमिरि पंहिंजे हिसाब सां अची जवान थियो ऐं उहो तोतो जेको हुयुसि सो उहो ख़ासि हिन जो दोस्त थी वियो। माना की काॾां बि ख़बर आणींदो हुयो
त शहज़ादे खे ॿुधाईंदो हुयो ऐं शहज़ादो घोड़े ते चढ़ी ऐं हिकु मज़लूम माण्हुनि जी हू मदद कंदो हुयो। माना की उतां को बि काफ़िलो टपंदो हुयो त हुन जी ज़िमेवारी हूंदी हुई त माना की मुंहिंजो इलाइक़े में को बि टाकू वग़ैरह हूंदो हुयो त उन जी हिफ़ाज़त करे हुनखे पंहिंजी सरहद टपाए कंहिं ॿिए इलाइक़े में छॾे ईंदो हुयो। पोइ शहज़ादे जो इहो कमु हुयो छो त उहो शहज़ादो बहादुर अकुलमंद ऐं हुनर में पहिरें नंबर ते हुयो। ऐं हुनखे इहा बि ख़बर उन पीरा मर्द ॿुधाई त माना की तुंहिंजो जेको बि काफ़िलो हुयो सो हिन ज़रिए टाकुनि जे ज़रिए माना की उन्हनि खे मारियो वियो। सो बहरहाल तूं हिकिड़ो ई बचियो आहे। सो ख़ासि माण्हू जी तूं मदद करण लाइ इहो तोखे कमु आहे ऐं इहो हिकिड़ो सवाब बि आहे। ऐं हर वक़्तु हू पंहिंजे हिसाब सां तोतो ऐं उमिरि इन माण्हुनि जी हिफ़ाज़त इन्हनि जी जांच में हूंदा हुआ। माना की टाकू वग़ैरह जेका बि हिन जे आम्हूं साम्हूं ईंदा हुया त हिननि खे पंहिंजो उहो पीमा वारो मंज़र यादि ईंदो हुयो ऐं उन्हनि सां मुक़ाबिलो कंदो हुयो ऐं उन्हनि खे काफ़ी सारे टाकुनि खे मारे ऐं जहनम में पुॼाए छॾियईं। ऐं हुनजो अकुलो ऐं हुनजी बहादुरी जो मतिलबु त हर हर तोतो जेको हुयो सो तारीफ़ कंदो हुयो। ऐं तोतो पंहिंजे हिसाब सां एॾो त ख़ूबसूरत ॻाल्हाईंदो हुयो जंहिंजो को मिसाल न आहे। ऐं शहज़ादो पंहिंजे हिसाब सां तोते खां हर हिकु वक़्ती कहाणियूं ऐं किसा ॿुधंदो हुयो ऐं पंहिंजे हिसाब सां बार बार खिलंदा हुया ऐं सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदा हुया। चंद ॾींहं गुज़रिया त हिकिड़ा शहज़ादा ख़ूबसूरत हसीन कीअं सारी मतिलबु की उन पासे वारी बादशाही जेकी हुई उन जे तरफ़ वञी रहिया हुया। एतिरे में तोतो हिननि खां बाबति कंहिं वण ते चढ़ी पुछा करणु लॻो त बहरहाल शहज़ादा ख़ूबसूरत काॾे रवाना थी पियो ऐं छा ॻाल्हि आहे। एतिरे में उहो शहज़ादा चवणु लॻसि सो बहरहाल असांखे पहिरीं हैरियत इहा आहे त तूं इंसानी ॿोलीअ में ॻाल्हाए कीअं थो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल मां ॻाल्हाईंदो आहियां ऐं मां हिकु बुज़ुर्ग जो किड़ियल ऐं इल्म जे मतिलबु त अंदरि रोशन थियल आहियां। माना की हर अकुल वारियूं ॻाल्हियूं मां इहे ॿुधल ऐं पढ़ियल लिखियल आहियां। एतिरे में चवणु लॻसि त बहरहाल हीउ जेको बादशाह भर में आहे सो हिन जी हिकु ख़ूबसूरत हसीन धीउ आहे ऐं बादशाह चवणु लॻो आहे त जेको बि माना मुंहिंजी धीउ सां शादी करण थो चाहे त उहो पाण में आपस में हिकिड़ो मतिलबु त मुक़ाबिलो रखायो अथई। अगरि जेको बि खटे वियो सो शहज़ादीअ जो धीउ जो संग ऐं राज भाग उनखे ॾींदो। इन जे बाबति असां उन बादशाह जे तरफ़ वञी रहिया आहियूं। असां फलाणा बादशाहनि जा माना की शहज़ादा आहियूं। सो असां पंहिंजे हिसाब सां लड़ागारीअ में बि माना की हुनुर रखूं था। इन बाबति असां वञूं था उन मुक़ाबले में हिसो मतिलबु ॾियणु ऐं उन में खटणु त माना की शहज़ादी असां माणियूं ऐं इहा अधु बादशाहीअ जो राज भाग बि। एतिरे में उहा तोते ॻाल्हि ॿुधी ऐं हिननि खे इजाज़त ॾिनी त तव्हां वञी सघो था ऐं पंहिंजो मुक़ाबिलो खटे ईंदव। एतिरे में इहा सिधो सो तोतो मोटी ऐं उन शहज़ादे माना की उमिरि सां ॻाल्हि कयईं सौदागर जे पुट सां त माना हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे त हिकिड़ा चंद शहज़ादा वञी रहिया हुया। हीअ जेके असांजी भर में बादशाही आहे सो इन ते हिकु मुक़ाबिलो रखियलु आहे। माना की शहज़ादा पंहिंजो टकरो ऐं पंहिंजो मुक़ाबले मां जेको बि खटे वेंदो सो उनजी धीउ शहज़ादीअ सां शादी कंदो ऐं उनखे माणींदो ऐं अधु राज भाग बि माणींदो। ऐं शहज़ादे उमिरि खे बि माना की दिलि में जज़्बो थियो त जेकर मां बि इन मुक़ाबले में हिसो वठां ऐं इन सां मुक़ाबिलो करे शायदि माना मां खटे वञा ऐं इन शहज़ादीअ सां शादी कयां। एतिरे में पर हिनखे इहो उसूल ऐं इहो मुनासिबु न पियो लॻे। पर इन खां बाबति ई तोतो वञी उन मतिलबु त पीरा मर्द खां ॻाल्हि कयईं त हीउ शहज़ादो हीअं थो चाहे अगरि जे तूं इजाज़त ॾिए त असां वञी सघूं। एतिरे में उहो पीरा मर्द 2-3 मिंट सोचे ऐं पोइ चवणु लॻो सुबहराल हीउ जेको मुक़ाबिलो थिए थो हिन खां अलावा ॿियो को बि खटे नथो सघे। सो मुंहिंजी इजाज़त आहे। सो हिन जी तक़दीर में इहा बादशाही ऐं इहा शहज़ादी लिखियलु आहे। एतिरे में उन पीरा मर्द उन शहज़ादे खे माना की उमिरि खे ऐं तोते खे मोकल ॾिनी त माना की तव्हां बि इन लड़ाईअ में हिसो वठी सघो था ऐं पंहिंजे हिसाब सां मंज़िल माणे सघो था। अदा सिधो सो ही शहज़ादे वांगुरु तयारु थी वेस वॾा वॻा भला पाए ऐं भले हिन घोड़े ते चढ़े ऐं तोतो कुल्हे ते विहारे ऐं उन दरबार में रवानो थी पियो। अदा सिधो सो उन मुक़ाबले में चारो तरफ़ माण्हू हुजनि विच ते वॾो मैदान हुजे उते घोड़े सुवार पंहिंजे हिसाब सां शहज़ादा ख़ूबसूरत हसीन उन शहज़ादीअ जे आम्हूं साम्हूं ऐं घोड़नि ते चढ़िया ऐं मुक़ाबले लाइ तयारु बीठा हुजनि ऐं पंहिंजे हिसाब सां उहो उमिरि बि घोड़े ते चढ़ी सिधो सो उन मुक़ाबले लाइ तयारु ऐं उन जी कतार में बीठो। अदा हाणे टकरो ऐं मुक़ाबिलो हर हिकु माण्हू जे मना के बाबति थींदो हुजे भले
अमीर हुजे ग़रीब हुजे जेको बि हुन में हिसो वठणु चाहे त वठी सघे पियो। अदा शहज़ादो बि पंहिंजे हिसाब सां उमिरि बि उन लाइन में बीह रहियो ऐं हिकु माना की 10-15 माना की हिकिड़ा राक्षस माना की वॾा ज़ालिम देवनि जे बराबरि वॾा हिकिड़ा पहलवान उन्हनि सां हिन बादशाह टकरो करायुनि। माना की हीअ जेका 10 देवनि जे मुक़ाबले ऐं हाथीअ जेॾी ताक़त रखण वारा आहिनि ऐं हिननि खे जेको बि हाराए वियो सो बहरहाल हिन राज भाग जो मालिक ऐं मुंहिंजी धीउ जो उहो ई मुड़ुसु थींदो। अदा एतिरे में पंहिंजे हिसाब सां अले केतिरा शहज़ादा माना की उन्हनि खे ॾिसंदे ई ॾकी विया। माना की ख़ौफ़ हेरास में माना की अधीन घणनि मथे हथ कया त माना की असां हिन मुक़ाबले खां हथ मथे था कयूं। अले कॾहिं ज़माने खां वठी उहे पालबा पिया हुआ ऐं हिकु वॾा पहलवान ऐं हिकिड़ा मतिलबु त बदशिगलिया ऐं माना की हिकिड़ा वॾा बहादुर पिया ॾेखारजनि। एतिरे में काफ़ी सारा शहज़ादनि हथ मथे कयो, बाक़ी सिर्फ़ु 6 ॼणा रहिया। एतिरे में 6 ॼणा हाणे 10 ॼणनि सां कीअं मुक़ाबिलो करे सघनि। एतिरे में पंहिंजे हिसाब सां उमिरि चयो त बहरहाल हिन सां टकरो हिकिड़ो न करे सघंदो। हाणे पाण में घेरो ठाहियूं ऐं हिननि सां टकरो कयूं। अगरि जे मोॾे वार पुठियां करे त तूं रोक, जे तुंहिंजे पोयां करे त तूं रोक, माना की आम्हूं साम्हूं टकरो ॾियूं जीअं हिननि खे काॾा बि वारो न ॾियूं। एतिरे में हुन जी ॻाल्हि हुननि खे सम्झ में आई ऐं इहो बाबति हुननि घेरो ठाहे ऐं उन्हनि सां टकरो कयो। अदा हकील ने होकारंदे विढ़ंदे मारींदे माना की हुन जा जेका 2 हमरा हुया सो उहे घेरो माना की हुननि टोड़े विधो 10 हमरानि। हिन जा 2 हमरा जेका हुया सो धकी थी पिया, हिननि जो घेरो उहो टुटी पियो। शहज़ादी उमिरि सोचियो त भणा का न का अकुल जे ज़रिए हिननि खे माना की मारणो पवंदो। अदा हिकिड़ो ख़ौफ़ाइतो जेको हुयो उनखे पंहिंजे हिसाब सां ललकारियईं। माना की चिड़ ऐं जज़्बो पंहिंजे तरफ़ माना कयईं त माना मोॾे अचनि त पोयां हुननि खे चईंदा माना की तव्हां चोरीअ वार कयो। अदा हू घोड़े ते चढ़ी ऐं पंहिंजे हिसाब सां चारो तरफ़ हुननि जे फिरे पियो ऐं तलवार फेराए पियो त हुननि जो ख़्यालु ज़रे घटि हुन ॾे थी पियो वञे त पोयां हू जेका हुया सो उन्हनि टकरो कयो। अदा उन्हनि पंहिंजे हिसाब सां 3 ॼणनि खे किराए विधो, बाक़ी बक़ाया जेका पोइ ते बचा सो 7 उन्हनि सां शहज़ादे अकेलो मुक़ाबिलो कयो। अदा हू पंहिंजे हिसाब सां 7 हुननि खे पूरो करे छॾियो जेका 5 ॼणा हुन जा हुया संगती। अदा 6 जेको हुयो सो उमिरि वञी रहियो आख़िरी ऐं उमिरि खे पंहिंजे हिसाब सां उन फ़क़ीर जो तावीज़ ॾिनल हुयो डोरे में ऐं उन जी बरकत सां माना की हिनखे ताक़त ऐं हिमत एतिरी हुजे जो हीउ पंहिंजे अकुल ऐं पंहिंजे हुनर सां हिननि सां टकरो कंदो रहियो। माना की हेॾां हिकिड़ो हणेसि त होॾां घुसाए वञे ऐं उबतियूं बोलाटियूं ऐं कल्टी बाज़ी हुनखे वॾो हुनुर हुयो। ऐं हर मारींदे हकील ने होकारंदे नेठि उहे जेका माना की 7 ॼणा हुया 7 ॼणनि खे हुन अकेले उमिरि मारे विधो। ऐं इहा बहादुरी ऐं इहो अकुलमंदी सॼे अवाम ऐं बादशाह उन शहज़ादीअ ॾिठो पिए त माना की अहिड़ो पहलवान जीअं माना की 7 ॼणनि खे मारे विधो त हिन खां वधीक हिन जो को वर या मुड़ुसु मुंहिंजी शहज़ादीअ जो ॿियो को थी नथो सघे। ऐं बादशाह वॾे मुल्क में ऐलान करे धूमधाम सां पंहिंजी धीउ जो रिश्तो ऐं पंहिंजो अधु राज भाग उन शहज़ादे उमिरि खे ॾेई छॾियईं। शहज़ादो उमिरि पंहिंजे हिसाब सां बादशाह जी धीउ सां चंद ॾींहं शादी करे ऐं बादशाह खे चवणु लॻो त बहरहाल मूंखे तुंहिंजी हीअ माल मिल्कियत या कुझु बि नथो खपे, मां पंहिंजे मन की उन पीउ वटि रहंदुमि जीअं मूंखे हेतिरे मां हेॾो कयो आहे। एतिरे में तोतो बार बार चवणु लॻुसि सो बहरहाल हीअ माल मिल्कियत न छॾ, सो बहरहाल हाणे हू जेको आहे सो अॼु सुभाणे आहे, सो पीरा मर्द तूं हीअ माल मिल्कियत ते हथु रख ऐं हुन खां ई मोकल वठि। एतिरे में हू चवणु लॻो त न, सो बहरहाल मूंखे सभु कुझु मुंहिंजो उहो आहे, सो माल मिल्कियत खे मां छा कंदुमि। एतिरे में बादशाह चवणु लॻुसि सो बहरहाल जेको बि हीअ माल मिल्कियत दुनिया दौलत आहे हूअ अधु राज भाग ॻाल्हायलो, पर सॼी बादशाही तुंहिंजे हवाले कयां थो ऐं तख़्त बि तूं संभाल। मां हिन पीरा मर्द वटि वञी इन जी ग़ुलामी ऐं इन वटि मां गुज़ारियां थो, तूं मुंहिंजी बादशाही संभाल, सिर्फ़ु तूं माना की हेॾे होॾे न थी। एतिरे में चवणु लॻुसि बहरहाल मुंहिंजो को बि राज़बो न आहे, अगरि जे मूंखे बाबा साईं पीरा मर्द उहो फ़क़ीर इजाज़त ॾींदो त मां तुंहिंजी बादशाही संभाले सघां थो, वरना न, सो मां उन जी इजाज़त खां सवाइ हिकिड़ो क़दम बि हेॾे होॾे न थींदुमि। अदा ही पंहिंजे हिसाब सां उमिरि ऐं तोतो घोड़े ते चढ़ियूं ऐं पंहिंजे हिसाब सां उहा शहज़ादी ज़ाल वरितियूं, सिधो सो उन वटि साॻे फ़क़ीर वटि वञी पुॻा। उन गार में
माना कि उते राश करण लॻा। फ़क़ीर जॾहिं उमिरि खे ॾिठो त एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हेॾो सुकून ऐं सुख ऐं बादशाही छॾे तूं हेॾे छो आहे। एतिरे में चवणु लॻो त बाबा साईं तोखे माना छॾणु मूंखे मुनासिबु न लॻो, इन करे मां चयुमि त माना अॻे पोइ बि हिन जे अॻियां छो त तूं मूंखे हेतिरे मां हेॾो कयो आहे, सो मां हिकु माना कि बिग़ैर पीउ माउ जे अलाए कीअं जीअं हा अलाए कीअं रहां, सो मुंहिंजो मतिलबु त मुंहिंजे मथां तुंहिंजो वॾो थोरो आहे, सो इन बाबति मां इहो थोरो नथो लाहे सघां। एतिरे में इहे ॻाल्हियूं जॾहिं उन पीरा मर्द ॿुधियूं सो ॾाढो ख़ुशि थियो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तूं जेको बि फ़ैसिलो कयो सो इहो पंहिंजी मंज़ूरीअ ते कयो, सो अलाह ख़ुशी आबाद रखंदुई, सो मूं त तोखे का बि रंड रोक न हुई, पर इहो तूं जेको बि सोचियो आहे सो इहो मुंहिंजो माना कि हिकु इल्मु ऐं हुनर जो माना कि हिकु तजुर्बो थी वियो त माना तूं उन माना कि मां जेको सोचियां पियो त उन बाबति तूं क़दम खयूं। अरे उहो पीरा मर्द एॾो ख़ुशि थियो जंहिंजी ख़ुशीअ जो को ठिकाणो कोन हुजे। हिन खे उन गार में शहज़ादे सिधो रहणु लॻो। चंद ॾींहं मस गुज़रिया त कुदरत मुंहिंजे अलाह जी त उहो पीरा मर्द बीमार थी पियो। अदा पीरा मर्द बीमार थी पियो। एतिरे में शहज़ादे खे घुराए चवणु लॻो त बहरहाल मुंहिंजी माना कि ज़िंदगी अनक़रीब हाणे ख़तमु थियण वारी आहे, सो मुंहिंजूं हिकिड़ियूं 3 नसीहतूं पाण वटि महफ़ूज़ रखजांइ ऐं उन्हनि ते अमल बि कजांइ। एतिरे में चवणु लॻो त बाबा साईं मुंहिंजी हयाती बि माना तोखे लॻे, सो बहरहाल तूं जेकियूं 3 नसीहतूं ॿुधाए थो उहे मूंखे ॿुधाए त मां उन ते अमल कंदुमि। एतिरे में चवणु लॻुसि सो बहरहाल तोखे बादशाही ऐं माल मिल्कियत कॾहिं बि मिली वञे ऐं उन ते कॾहिं बि गुरूर ऐं मगरूरी न कजांइ। ऐं पीर फ़क़ीर माना कि तुंहिंजे साम्हूं अचे, तूं अगरि बादशाह थी थो वञे त कॾहिं बि पंहिंजे तख़्त ते बाबति खड़ो न रही ऐं उन सां भाकुर पाए ऐं उनजे अदब एतिराम में तूं बीह रहिजांइ, छो त हू सभु कुझु माना कि तुंहिंजी बादशाही तख़्त खां माना कि हुननि जो शान ऐं मान मथे आहे। इन बाबति इहे तोखे ॿुधायां थो ऐं जेकी शइ माना कि तुंहिंजे खाइण मतिलबु ॾियण खां मुनासिबु हू घुरण खां हुनखे सवाइ ॾींदो कर। माना कि तोखां घुरे घटि केर बि हुजे उनखे तूं सवाइ ॾींदो कर। पंहिंजे सखावत जो नालो ऐं पाण वटि माना कि एतिरी गुरूर न कुझु वॾाई ऐं सखावत पंहिंजी बरक़रार रहे। ऐं पंहिंजे हिसाब सां उहा साॻी मुंडी हिन लाइ ॾिनसि त माना इहा जेकी मुंडी आहे त कंहिं बि लोह खे जीर ॾींदे त उहो लोह माना कि 17 टुकर थी वेंदो। एॾी हिन मुंडीअ में ताक़त आहे ऐं हीअ मुंडी पंहिंजे हिसाब सां कंहिं दरिया समुंडनि मां तोखे किरास करिणो पवे त हीअ मुंडी मथे कयूं वेंदे त माना कि तुंहिंजे गोॾे ते पाणी ईंदो। हिन मुंडीअ में एॾी करामत आहे ऐं हिन जी एॾी हिफ़ाज़त कंदे जो पंहिंजे साह खां वधीक। एतिरे में फ़क़ीर उहो चयूं ऐं फ़क़ीर पंहिंजे हिसाब सां राह रवानो थी पियो। रबानी थी वियो सो पंहिंजे हिसाब सां फ़क़ीर जे दफ़न बंदोबस्तु करे ऐं चंद ॾींहं 3 ॾींहं पंहिंजे हिसाब सां पूरा थिया त हिन कंधु मथे खणी उन शहज़ादीअ खे बि ॾिठो ऐं तोते जे बाबति थियो त माना कि मां अॼु छोरड़ो थी वियुमि, सो मूंखे ॿुधाए त हाणे मां छा कयां। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हाणे तोखे वापसि हलणो पवंदो, बादशाही तोखे संभालणी पवंदी। ऐं एतिरे में ई गुफ़्तगू ऐं राज़ जी हेॾां होॾां माना कि काॾे वञण जी तयारी कई न। एतिरे में बादशाह जो हिकु वज़ीर पुॻो अचे। चवणु लॻो त बहरहाल बादशाह सलामत ॾाढो बीमार आहे, सो पंहिंजे धीउ ऐं तोखे ॼाटे खे ॾिसण लाइ तलबियो आहे ऐं उनजे अॻियां पेश थी। अता यकदमि उहा मतिलबु त शाही सुवारी कयूं वियो हुजे उन ते चढ़ी उहो सौदागर जो पुटु माना कि उमर ऐं उहो तोतो रवाना थी पिया। हकील न हो कंदा सिधो सो बादशाह जी मालात में पुॻा। जॾहिं बादशाह जे रूबरो थिया बादशाह ॾिठो त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो, पर बादशाह माना कि उथण जहिड़ो न हुजे। बादशाह जी हालत ॾिसी ऐं पंहिंजे हिसाब सां हुन धीउ ॼाटे पुछा कि त बहरहाल तोखे छा थियो ऐं छा ॻाल्हि आहे। एतिरे में हकीम ॿिया बीठा यूनानी वग़ैरह शाही हकीम उन्हनि चयो त बहरहाल बादशाह सलामत जा माना कि ॾींहं हाणे पूरा थियण ते न ऐं बादशाह सलामत बीमार आहे। एतिरे में चवणु लॻो शहज़ादो त बहरहाल का हिन जो को इलाज वग़ैरह जो को सामान या का ॻाल्हि वग़ैरह आहे त मां हुनजी माना कि मुंहिंजे वस जी ॻाल्हि हुजे त मां हिन जो इलाजु करणु थो चाहियां। एतिरे में उहो यूनानी फ़क़ीर माना कि शाही वज़ीर मतिलबु शाही हकीम चवणु लॻुसि सो बहरहाल हिन जो हिकिड़ो इलाजु आहे, सो अकेवण जी खाक। अकेवण जी खाक माना कि 7 समुंड पार ऐं हिकु जबल जे मथे वण जो चोटी आहे, उन वण जो हिकिड़ो गुलु आहे। माना कि उहो गुलु ईंदो
सो बहरहाल पंहिंजे हिसाब सां हिन खे घोटे पीआरींदासीं त बादशाह सलामत जी सिहत सही थींदी, न त हीउ बादशाह सलामत मरी वेंदो। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल बादशाह ई आहे सो जेको अमन परस्त आहे, हिन अवाम खे हिन दुनिया खे हलाए थो पियो, सो बादशाहीअ खे सो इन खां सवाइ ॿियो को चारो बि न आहे। एतिरे में चवणु लॻो त उमिरि त मां हिन कम लाइ वेंदुसि ऐं इहा अकेवण जी खाक आणींदुमि। एतिरे में पंहिंजे हिसाब सां हुन सफ़र लाइ तयारी कई उमिरि, ऐं घोड़ा भली तलवार ऐं पंहिंजे हिसाब सां उहो तोतो कुल्हे ते खणी ऐं रवाना थी पिया। हकील न होकारींदा ऐं पंहिंजे हिसाब सां कंहिं झंगल मां हिननि जो गुज़र थियो। अदा झंगल मां गुज़र जो थियो, परे खां माना की महसूस थियो त के शींहुं पियो थो अचे। माना की झंगल में त शींहं रहंदा हुया ते ज़माने में, परे खां शींहुं हेॾां पियो अचे, हेॾां चीतो पियो अचे, हेॾां वरी का हाथी पियो अचे, माना की जानवर चारो तरफ़ पिया अचनि। एतिरे में हिन अहिड़ो कमु कयो, हाणे सोचे वीचारे में हुजे त माना हिननि सां टकरो ऐं मुक़ाबिलो कीअं कयां। एतिरे में हुन करामती मुंडी जेकी फ़क़ीर जी ॾिनल हुयसि, उहा आङुर जो मथे कयईं त टोटल माना की जिते हुया उते ई बीही विया ऐं पंहिंजा पोयां पेर कयूं वापसि कंदा ऐं तौबा ताइब थींदा वेंदा रहिया। एतिरे में हिन ख़बर पइजी वई शहज़ादे खे त माना हिन में वॾी करामत आहे, न को मुंहिंजे जानवर वेझो अची सघंदो, न को नांग। एतिरे में हकील न होकारींदा माना की 7 समुंडनि जे माना की समुंड जे आॾो पुॻो, समुंड ते लही घोड़े ते समुंड में घिरी आङुर जो मथे कयईं त सॼो समुंड पार करे वियो, माना की हिन जो गोॾे ते पाणी। ईअं कंदे कंदे 7 समुंड पार करे उन हिकिड़े वॾे जबल ते पुॻा। उन जबल ते हिकु देव माना की उनजी हिफ़ाज़त कंदो हुयो वण जी, जीअं वण जो गुल हुजे। अदा जेको बादशाह खे ज़रूरत में हुजे, अदा हिन पंहिंजे हिसाब सां उन जबल ते चढ़ण जी तयारी कई। माना की जबल ते वञण लाइ हकल हेॾे होॾे, त हिन चयो त हाणे जबल ते कीअं चढ़ां। माना की चढ़ण लाइ हिन सोचियो, पर जबल ते चढ़ां कीअं। हिन माना की आङुर मथे कई त उन जबल मां माना की ॾाकण ठही वई। हे सुकून सां उन जबल ते सिधो सो चढ़ी उन जे देव जे बाबति थियो। अदा देव बि पंहिंजे हिसाब सां हुन वांगुरु ठकाव पियो छॾे वेठो। जंहिंमहिल इंसान ते नज़र पियसि ऐं उनजी बदबू आयसि त मतिलबु त देव बि तयारु थी वियो ऐं देव खे पंहिंजे हिसाब सां वॾो हिकिड़ो हथोड़ो हुजे, जीअं को बि माण्हू अचे त उनखे हिकिड़ो ई हणे त उहो माना की मरी वञे। अदा जॾहिं हिन शहज़ादे माना की अखि पियसि सौदागर जे पुट माना की उमिरि ते, त हू सफ़ा तयारु थी बीह रहियो। अदा आम्हूं साम्हूं थी हिन सां मुक़ाबले लाइ सफ़ा चवे पियो त माना अचे। अदा एतिरे में उहो जेको माना की देव हुजे, कंहिं वक़्त में उन फ़क़ीर जो ग़ुलाम हुजे। फ़क़ीर जो माना कंहिं माना जादूगर जो ग़ुलाम हुजे, उन फ़क़ीर मुक़ाबिलो करे जादूगर खां उन देव खे आज़ादु कयो हुजे। देव खे जॾहिं मुंडीअ ते नज़र जो पई हिन शहज़ादी जे, त देव माना की पेरनि ऐं क़दमनि में किरी पियुसि। एतिरे में चवणु लॻुसि त बहरहाल मुंहिंजो मुर्शिद किथे आहे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तुंहिंजो मुर्शिद। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल फलाणो फ़क़ीर ऐं फलाणे नाले उहो किथे आहे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल हीअ दुनिया तां वियो हलियो ऐं मां हुनजो पुटु आहियां। एतिरे में देव चवणु लॻो सो बहरहाल मां तुंहिंजो ग़ुलाम आहियां, सो मुंहिंजी पाण तरफ़ त पंहिंजी ग़ुलामी में मूंखे खण ऐं पाण सां गॾु कर मूंखे। एतिरे में चवणु लॻो त मां बहरहाल हिकु इंसानु आहियां, तूं हिकिड़ो देव आहियां, तोखे मां पंहिंजी ग़ुलामीअ में के खणा। चई बहरहाल ॿियो कुझु बि न आहे, पर हीअ जेकी मुंडी आहे सो इहा माना की मुंहिंजे माना की उन मुर्शिद जी आहे, सो इन करे मां तुंहिंजो ग़ुलाम थियण थो चाहियां ऐं तुंहिंजी दामन थो पकड़णु चाहियां। एतिरे में देव खे चवणु लॻो त बहरहाल तूं हिन जो पहिरेदार आहीं ऐं मूंखे इन जो गुलु खपे। एतिरे में चवणु लॻो त बहरहाल तोखे वणु ई त मां खणी ॾियां, पर मूंखे पंहिंजो माना की ग़ुलामीअ में खण। एतिरे में ही बेज़ार थी पियो, देव मां मुक़ाबिलो करे त मारे जान छॾियां, त हाणे हिनखे काॾे खणाईंदी भला खे। अदा एतिरे में चवणु लॻो चल ठीकु आहे, भला तूं मुंहिंजो मतिलबु त अॼु वठी ग़ुलाम आहे, जीअं चवंदो मां तीअं करिणो पवंदी। चई हाल सही आहे, मां जीअं चवंदे तीअं कंदुमि। अदा एतिरे में उहो गुल पटे हिन खे ॾिनई ऐं हिन खे चयईं त बहरहाल हाणे मां जल्द में जल्द उते पुॼण थो चाहियां, छो त बादशाह जा माना की 3 ॾींहं चयल हुया, सो 2 ॾींहं गुज़री विया न, 3 ॾींहं मां पुॻो आहियां। अॼु जे शाम ताणी बादशाह वटि न पुॻुसि, सो बादशाह मरी वेंदो। एतिरे में देव चवणु लॻो त बाक़ी मां कहिड़े कम लाइ आहियां, सो तूं मुंहिंजो माना की मुर्शिद आहे, माना की मूंखे पंहिंजो ग़ुलाम सम्झ तूं, सो मुंहिंजे तरीअ ते रुॻो वेह। अदा देव यकदमि हुनखे तरीअ ते उमिरि खे खणी ऐं उॾाण कई अथई, सिधो सो हुन बादशाहीअ में लथो। जॾहिं बादशाहीअ में माण्हुनि जो देव ते नज़र पई त माण्हू माना की सॼा सुकी विया,
मुंहुं जड़न खां त पेशाब बि हलियो आयो। सो बाक़ी बहरहाल ॿिया जेका हुया कुझु सुर में बीठा हुया। अदा सिधो सो शहज़ादो लथो तकिड़ो तकिड़ो ऐं उन तरफ़ वियो हलियो, छो त हुन देव खे चयो त बहरहाल कंहिंखे बि इज़ा न पुॼाइजांइ। अदा सिधो सो वञी शाही हकीम खे उहो पंहिंजे हिसाब सां उहो गुल ॾिने केवण जो, सो पंहिंजे हिसाब सां उन मां दवा ठाहे उन बादशाह खे प्यारे। बादशाह सेहतमंद थी वियो ऐं चङो भलो थी वियो। ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां हिन खे इनाम इकराम बि ॾिना ऐं पंहिंजे हिसाब सां अॻे हिन ते ख़ुशि हुयो। सो चवणु लॻो त तुंहिंजी वॾी महिरबानी। सो हुनजी शहज़ादी जेकी धीउ हुई उहा बि ख़ुशि थी। अदा बादशाह जे माना की जशन जूं तयारियूं थी वियूं, धूम धाम सां कंजरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं ऐं जशन जूं तयारियूं हलनि पियूं। दोस्तो इन कहाणी खे हिते ख़तमु था कयूं। बाक़ी ॿियो पाल्ट तव्हांखे ॾिसण लाइ हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं हिन ते ॿियो कहाणी त पाल्ट तव्हांखे सुभाणे मिलंदो शाम ते 7 बजे। सो इंतज़ारु कंदव ॿी कहाणी जे पाल्ट जो। अस्सलाम वालेकुम, या अली मदद ऐं दुआनि में यादि रखंदा कुर्बान अली कलोड़े खे।